खैरपुर में असांजे नुमाइंदे रजब अली शीनू मुताबिक़ खैरपुर में सालियाने जश्न मौलूद काबा आमद मौला अली अलैहिस्सलाम की खुशी में मल्हायो वियो, जंहिंमें 8 करोड़ दुरूद शरीफ बारगाह रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में पेश कया विया ऐं पाकिस्तान के मशहूर सुगड़न नात ख़्वानन नज़राना अक़ीदत पेश कयो। जमायत सलात कमेटी के सूबाई सदर फ़कीर मोहम्मद सलीम च्याल अवैसी कादरी खिताब में चयो त 13 रजब मौला अली अलैहिस्सलाम की आमद जो ॾींहुं आहे ऐं विलादत काबे में थी। असांखे जश्न मौलूद काबा मल्हाइण सां दिली सुकून मिलंदो आहे। मौला अली सां मोहब्बत मोमिन जी निशानी आहे। मौला अली अलैहिस्सलाम जी सारी ज़िंदगी दीन इस्लाम जे लाइ वक़फ़ हुई। दुआ आहे त अल्लाह ताला सॼी दुनिया जे मुसलमाननि खे फ़िरक़ेबाज़ी खां बचाए ऐं असांजे मुल्क पाकिस्तान ऐं पाक फ़ौज खे कामयाबी ऐं कामरानी नसीब फरमाए। माफ करे छॾ